मां हाणे तोखे हर उहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि जंहिंजी मूंखे ख़बर आहे। उन ते एतबार करणु या न करणु तुंहिंजो कमु आहे। चई पिस्टल सां साईं जे मथां गोली हलाई। उहो हथियार त खणो अॻु ख़रीद कयो ऐं जेका गोली साईं जे जिस्म खे पार करे ॿाहिरि निकिती उन जो ज़िक्र वॾे साईं मूंसां पाण कयो। बाबा सिंह गुस्ताखी माफ़, पर कुझु ॾींहंनि खां मां तव्हांखे मुसलसल परेशान थो ॾिसां। ख़ैर त आहे? सावल मां तोखे पंहिंजो राज़दान बणायो आहे, पर कुझु राज़ अहिड़ा पिया आहिनि जेके तोसां सलण में मां शर्म महसूस पियो कयां। ऐं उहे राज़ मुंहिंजे अंदर में ज़हर पणिजी मुंहिंजे वजूद खे खोखलो कंदा पिया वञनि। बाबा साईं कॾहिं अवां चओ था त मुंहिंजो बच्चो आहीं, औलाद आहीं, पुटु आहीं। कॾहिं था चओ त मुंहिंजो भाउ आहीं ऐं वरी कॾहिं चओ था त मुंहिंजो अबो आहीं। बाबा साईं अवां जी इनायत आहे जो अवां मूंखे मुंहिंजे कद पुट खां वधीक हैसियत ऐं इज़त था ॾियो। मां सां वाइदो थो कयां त इहे राज़ मां पंहिंजे सीने में सांढे रखंदुसि ऐं क़बर में दफ़न थियण वक़्त ताईं इहे मूंसां गॾु हूंदा। पर बाबा साईं कंहिंजे अॻियां कोन सलींदुसि। पोइ भले छो न मूंखे मौत अची वञे। न साल न बाबा, मां तव्हांखे एतिरो मजबूर न कंदुसि जो तव्हां मुंहिंजे राज़नि जे हेठां दॿिजी वञो। मूंखे ख़बर आहे साल तूं मुंहिंजा राज़ ज़ाहिर न कंदे, पर उते ज़ाहिर कंदे जिते इन्हनि राज़नि ज़ाहिर करण जी ज़रूरत पवंदी। त बाबा साईं पोइ मूंखे भरोसो कयो ऐं पंहिंजे दिलि जो भार हल्को कयो। सावल शादीअ खां अॻु में मां राति जो 2-3 दफ़ा निंड मां उथंदो हुउसि, पर शादीअ खां पोइ मूं इहा ॻाल्हि महसूस कई आहे त सुबुह जो सिज उभरण ताईं मुंहिंजी अखि न आहे खुलंदी। हिकु दफ़ो मुंहिंजी तबियत ख़राब थी ऐं मां अचानक निंड मां उथियुसि। महसूस कयुमि त मूंखे निंड जूं गोरियूं खाधे में ॾिनियूं पयूं वञनि। साल तोखे मूं अबो चयो आहे, सचमुच इहो जेको बि तोखे ॿुधायां पियो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे।
मां त दरवाज़ो नई अंदर वियो हुउसि। ही केरु आयो जे दरवाज़ो खोलियो आहे? ऐं हिते छो आयो? सावल बाबा, हाणे मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त के चौकीदार खे दर ते बीहारियो वञे। बाबा साईं, चौकीदार त कोन बीहारींदासीं। जेकॾहिं चौकीदार बीहारियोसीं त उहो माण्हू होशियारु थी वेंदो ऐं पोइ असां हुनखे पकिड़े न सघंदासीं। भले मन वधेसि, बाक़ी हिन माण्हू खे पकिड़े तव्हांखे मारींदुसि बाबा साईं, इहो वाइदो थो कयां। छो त मूं अॻु ई चयो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि। पोइ तो उन चोर खे पकड़ियो? मां तोसां आहियां सावा। छा तो उन चोर खे पकड़ियो? गुलाम, हाणे ॿुधाए, तो हो चोर केरु हुयो? चाकर खान न मां हुन चोर खे ॾिसी सघियुसि, न वॾो साईं खे ॾिसी सघियो, पर असांखे पक ई त ॿिनि 8 ॾींहंनि में असां उन खे बेनकाब करे वठंदासीं। पर ठीक 2 ॾींहंनि खां पोइ जॾहिं मां ज़मीन ते बीठो हुउसि तो वॾो बाबा श्री कुंवर ख़ान ते आयो ऐं मूंखे चयाईं, छा बाबा, तूं पंहिंजो निंड्रू फिटाए अञा ताईं उन चोर जी ॻोल्हा कंदो वती? छा था सम्झो बाबा साईं? जेसीं ताईं उहो चोर मूंखे हथ नथो अचे तेसीं ताईं मां सुकून में निंड सुम्ही सघंदुसि न बाबा साईं, कॾहिं बि न। हाणे तव्हां सुकून जी निंड कयो सावल बाबा, इहो इत्फाक़ी हादसो हो। पर बाबा साईं, न हवेली खे महफ़ूज़ रखण लाइ मूंखे पहरो त ॾियणो पवंदो। बाबा, इन पहिरें ॾिण जे लाइ मूं बंदोबस्त करे छॾियो आहे। हाणे तूं इन बारे में वधीक न सोच। अव्हांजो हुकुम सर खिलंदे बाबा साईं। मूं अॻु कॾहिं अव्हांजो हुकुम टारियो आहे जो हाणे टारींदुसि। जेको हुकुम बाबा साईं। इन जो मतिलब त बाबा साईं घर जे ॿाहिरां चौकीदार बीहारियो तो पोइ ज़रूर वो को भरोसेमंद माण्हू हूंदो। तो पोइ छा सावल तव्हां उन चौकीदार ॾे वियो? हिकु अजीब तजस्सुस हो। चाकर खान हिकु अजीब बेकरारी हुई। वो पंहिंजी दिलि में हिकु पको पह कयो त 2 ॾींहं छॾे टी राति मां हिन चोर जी पाण पंहिंजे तरीक़े सां ॻोल्हा कयोसि ऐं इहो ई ख़्यालु दिलि में सांढे 2 ॾींहं छॾे टी राति मूं आधीअ धारी हवेलीअ जो रुख कयो। इन जो मतिलब त बाबा साईं जो तव्हां खां पोइ जेकॾहिं कंहिं ते भरोसो हुयो तो वो जाबिर आहे। वॾे साईं खे हुन चौकीदार खे रखण खां पोइ सच पुछो त चाकर खान मूं कॾहिं साईं खे मुतमइन न ॾिठो। हमेशह वॾे साईं खे परेशान ॾिठो ऐं साईं खे परेशानी में ॾिसी मां पाण परेशान थी वियुसि ऐं मूं जंहिं गंढ खे खोलण जी कोशिश पे कई उहा गंढ त मज़ीद वधीक उलझंदे पई वई। कोई मूं हुन गंढ खे खोलण जो उबते सिर पेरो खयो ऐं चाकर खान मां उन्ही रस्ते ते वञी पहुतुसि जिथे हिन गंढ खे गंढ ॾियण जूं पूरियूं तयारियूं कयूं।
सावल मां ॾिसां पियो त तूं कुझु मसइलनि खे लिकाइण जी कोशिश पियो कर ऐं उन्हनि खे उलझाए पेश पियो कर त जीअं तुंहिंजो कूड़ उन्हनि मसइलनि में लिकी दॿिजी वञे। चकर खां मां सिर्फ़ु उन गंढ खे खोलण जे चकर में आहियां, जेका गंढ मां वॾे बाबा साईं जी हयातीअ में न खोले सघुसि। छो टाण बस घणो थियो, मुंहिंजो सबर जवाब ॾींदो पियो वञे। थोरो मूंखे इजाज़त ॾे न त हिन जे काकड़े में हथ विझी हिन जूं सभु उलझल ॻंढूं खोले छॾियां। बाबा 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 अञा हिते हिन कमीणे सां गॾु बीठा आहियो, हणोसि सिधियूं कोलियूं सीने वारे कयोसि पूरो। बाबा बाबा नंढे सही तबियत ॾाढी ख़राबु आहे, इलाज जे करे हिते नथो थिएसि त पोइ ॿाहिरि मुल्क खणाए हलूंसि ताकी हिन कमीणे जी त मां कबर हिते ई थो खोटियां। सावल मां ॿीहर ज़रूरु ईंदुसि, ज़रूरु ईंदुसि ऐं पोइ सभु उलझल ॻंढूं ज़रूरु खोलींदुसि। इन विच में तूं पंहिंजो कफ़न तयारु करे रखजांइ। ओ मां छा है छोरा? बाबे मोकिलियो आहे, माणे का 2 नवां जोड़ा वठी जल्दी अस्पताल पहुच। छो निभागी एक्सीडेंट थियो आहे छा? अम्मा सॼी ज़िंदगी तूं बाबे खे पिटींदी रही थी ऐं बाबो तोखे पिटींदो रहे थो, ऐं या तव्हां ॿिन्हिनि खे ख़बर आहे त तव्हां ॿिन्हिनि जूं पिटियूं हिक ॿिए खे लॻनि ई नथियूं। अदा तू इहो त ॿुधाए बाबू अस्पताल में वॻा काॾे कंदो? अदी रावल खान जी तबियत बिगड़ी वई आहे, थी सघे थो त चाकर खान रावल खे खणाए कंहिं ॿिए हंधि शिफ्ट करे ऐं मथां उन सां गॾु बाबे जी ज़रूरत पइजी वञे। चक्कर खान वटि भला माण्हू जी खोट आहे छा जो ने रूंटे खे तो मोकिले पंहिंजे भाउ सां? अदा तू बीह, मां थी तोखे कपिड़ा खणी ॾियां। पर कहिड़ी ज़रूरत आहे? खणी जो चाकर खान बाबा खे न मोकिले, पर असांजो कमु आहे न त बाबा ॾे वॻा मोकिलियूं। जेकॾहिं न मोकिलियासीं न त बाबा जॾहिं वापसि आयो त पूरो घर सर मथां खणंदो। अदी तूं अञा काल पैदा थी आहीं, पोइ बि बाबा खे सही सुञातो अथई, पर अम्मा सॼी ज़िंदगी हुन सां हंदी आहे, पोइ बि हिक ॿिए खे सुञाणे न सघिया आहिनि। अदा ही हिक ॿिए खे चङी तरह ते सुञाणी वेठा आहिनि, पर जेसीं ताईं हर शठी में दोहल न वॼनि तेसीं ताईं हिननि खे मज़ो ई न अचे। तूं हिते बीह, मां वॻा खणी थी अचां। चङाणी बस कर, वञी कपिड़ा खणी आ। हेड़ी मुंहिंजी क़िस्मत, बाबे अम्मा मुंहिंजो नालो त दादली रखियो हो, पर हिते अचण खां पोइ इन मुए रूंटे जेको मूंखे निधड़को करे छॾियो आहे। इहो सभु रब जे कागज़ में लिखियल आहे, हिते न सही पर क़यामत में उन खां सभु हक़ हिसाब वठंदसि। हा वठ जा, अचे ताईं कपिड़ा माला दो। हा सभई मूंखे था चवनि। अस्सलाम वालेकुम साहब। वालेकुम सलाम। वे सुठ चां पी। न सोट चांहि कोन थो पिया, तूं अच मूंसां, ज़रूरी कमु कई। चांहि त पी लेना। चां रख, मां अची पिया थो। हलियोसि। हिन मसाले खे त घर में वेहण ई नथो अचे। भाॼई अदारे सॼो कमदार आहे, रावल खे इन हालत में पहुचाइण वारनि खां पोइ अदा सां इहो ज़िमेवारियूं वधी वयूं आहिनि। जेकर हुननि मां पार पियो त रेस जे अॻियां हिन जी इज़त अञा बि वधी वेंदी। हा भाॼा, असां पाण न कोशिश में आहियूं, असर ज़ालिम खे ॻोल्हे रेस जे साम्हूं ज़ाहिर कई ऐं असां पाण सुरखुरो थियूं। जाबर सची दिलि सां कोशिश करे पियो ऐं मूंखे यकीन आहे त हू कामयाबु थींदो। इंशाअल्लाह भाॼई, असां पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदासीं। 2 ख़बरूं आहिनि पर 2 बुरियूं आहिनि। पहिरीं मूंखे सफ़ा जेकी बुरी ख़बर आहे उहा ॿुधायो। त पोइ सफ़ा बुरी जेका ख़बर आहे उहा तमामु बुरी आहे। ॿुधा बि साह कढंदे छा? सभ खां पहिरियां बुरी ख़बर इहा आहे त चाकर ख़ान
रावल खे बचाइण जे लाइ कराची खणायो वियो। असां खां वधीक इहा ख़बर रूंडेला हाँ फाड़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा थी सोटर त चाकर खान सावल वारनि खे आज़ाद करे छॾियो अथई ऐं कंहिंखे बि हिकिड़ो रोंडो न आयो। हू सलामत पंहिंजे घर हलिया विया आहिनि ऐं चाकर खान पंहिंजे भाउ रावल खे अस्पताल खणाए वियो आहे। हा सिकू, इहा ख़बर असां लाइ वॾी ख़तरनाक आहे। चाकर खान जे सावल खे रिझाए परचाए ॻोठ वठी थो अचे त पोइ इहो सम्झ सावल असां लाइ वॾो ख़तरनाक बणंदो। उहो पहिरीं चोट असां मां खाई चुको आहे। असांखे हाणे विथी कोन ॾींदो कंहिं ॻाल्हि जी। इन जे करे रेस चाकर खान जा कन सावल लाइ भरणा ई पवंदा। सोट असां खां वधीक चाकर खान हसीना बेगम जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदी। जेकॾहिं ईअं थियो न त हसीना बेगम चाकर खान जी दिलि ऐं दिमाग़ मां सावल वारनि जे लाइ ज़हर भरे छॾे ऐं पोइ हू चाकर खान जे अज़ाब खां कॾहिं बि बची नथा सघनि। चाकर खान कराची रावल ले वियो आहे। रावल मौत जे बिस्तरे ते आहे ऐं बंगलो ख़ाली आहे। सुकून सां वञी हसीना बेगम खे सम्झायां त टेंशन न वठ, ख़तरो हाली खन कोन्हे। छा तव्हां चाकर खान खे मुतमिन करे मोकिलियो आहे? न को, मां चाकर खान खे बिल्कुलु मुतमइन न करे सघुसि। छोटो असांजे ॻोठ छॾींदे 4-5 साल थी विया ऐं इन्हनि 4-5 सालनि में चाकर खान जे दिलि ऐं दिमाग़ में ज़हर भरे छॾियो अथनि असांजे ख़िलाफ़। इन करे एतिरो जल्द असांजे ॻाल्हियुनि मथां यकीन करण वारो ई न आहे। जंहिं हिसाब सां असांजे मथां हमिलो थियो न, मूं सम्झो त कुझु ॿुधण खां पहिरियों ई असांखे पूरो करे छॾींदा, पर असांखे आज़ाद करे चाकर खान वापसि हली वियो आहे। इनखे ई असां पहिरीं कामयाबी सम्झूं था। पुट शमीर, असां बेॾोही आहियूं। भली माण्हू असांखे केतिरो बि ॾोही या गुनाहगार छो न सम्झनि, पर रब जी ज़ात वॾी आहे, उहो ई असां सां इंसाफ़ कंदो। अदा, नंढो रेस रावल खान त तव्हां वटि ईंदो हुयो ऐं हू तव्हांजी दिलि सां इज़त कंदो हुयो। छा इहा ख़बर चाकर खान खे न हूंदी? मुंहिंजी भेण, आख़िरी रस्तो असां लाइ इहो आहे त रावल खान खे होश अचे ऐं हू पंहिंजी हक़ीक़त पाण बयानु करे। न को शमीर, जिन माण्हुनि रावल खान खे इन हद ताईं पहुचायो आहे न, उहे चाकर खान सां गॾु उन्हनि जी कोशिशि इहा आहे चाकर खान खे इन्हनि हक़ीक़तुनि जी ख़बर बिल्कुलु बि न पवे ऐं उहे ई माण्हू चाकर खान जी अखियुनि में धूड़ विझी उनजे भाउ जो साहु निकोड़े पूरो कंदा। हा सर, उन्हनि खे ख़बर आहे त रावल जी ज़िंदगी उन्हनि जे लाइ मौत आहे, त पोइ हुनखे अस्पताल में कीअं ज़िंदह छॾींदा? तुंहिंजो हू भा हवा जे बेलगाम घोड़े ते सुवार आहे। पुट हो घोड़ो उनखे अहिड़े अंधे खूह में उछलींदो, उन जो निकिरण बहाल थी वेंदो। तूं पंहिंजूं अखियूं पट। बाबा, तूं असांखे चवंदो आहीं त सोट तव्हांजो वॾे में वॾो दुश्मन आहे ऐं जॾहिं हू तुंहिंजे साम्हूं ईंदो आहे त तुंहिंजी हवा निकिरी वेंदी आहे। मां उनखां डिॼंदो न आहियां, पर उनजी इज़त कंदो आहियां। पोइ असां बि उनजी इज़त कंदा आहियूं। अजायो, इहो बहस न कर। जेको असां तोखे सम्झायूं था न, उहो सम्झ। तुंहिंजे सोट जी कमदारीअ खां पहिरियां इहा माई सभाई मुंहिंजे घर अची मुंहिंजा थांव धोई वेंदी हुई। वरी इहा माई के रेसियाणीअ जीअं न्यापो मोकिलींदी आहे त मुंहिंजी तबियत सही न आहे, पारस खे मोकिलियो त मुंहिंजो कमु करे वञे। अम्मा खड़ी खन घर जो कमु करे ईंदी आहे, उनमें लही न वेंदी आहे, उनमें ई पंहिंजी इज़त आहे। पर उनमें माई सभाई असांजी इज़त न आहे सम्झंदी, असांखे नौकर सम्झंदी आहे। मुंहिंजे पुटनि खे जाबर खान नौकर सम्झे थो। सॼो ॾींहुं ही निभागा उनजे पोयां लूर कंदा था वतन। बाबा, माण्हू थो ॿुधाए। बाबा, मूं हाणे उॾां वञण खां बसि कई। ॿुधाए त हाणे छा करिणो आहे? हाणे सोट जो को न्यापो आयो न, मां वञण खां ई जवाबु ॾेई छॾींदोसांसि। हाणे त बसि न। मां इहे नथो चवां त तव्हां सोट जे सॾ ते न वञो ऐं उनजा कम न कयो। जेतिरो उनजे कम अचो था बेली उन खां कम बि कढो। बाबा, सोट सिकू खे आसरो ॾिनो आहे त रुगो रेस जो ई कमु थी पए, त पोइ तव्हांखे रेस खां हुन मथे वाट वारी ज़मीन जी कमदारी वठाए ॾींदुसि। इहे सभु हुनजा डटा अथव, कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन। अमा तोखे ते त 12 साल ईंदो ई कोन।
अरे रे छो मूंखे सॾु कयो अथई? तोखे इन करे सॾु कयो अथमि त तोखे पंहिंजी दसनीअ में तोखे पंहिंजो ई बूथ ॾेखारण थो चाहियां। वॾो कमीनो इंसान आहे, वॾो कमीनो। हिन ॻोठ में केर बि केतिरो कमीनो हुजे पर तोखां वधीक कमीनो केर बि कोन्हे को। लूसी या काश तूं मुझे इन निभागी भेड़ जी जिंदगी में न अची हा न त मां हिन नूकर हार जी मिल्कियत ते सॼी ज़िंदगी ऐश कंदो रहा हा। ऐश सॼी ज़िंदगी एतिरो माल खाधो अथई, साॻाई त पोइ बि कोन थो, सॼो वेल्डिंग लॻो पियो। जेको मूं ॿिनि ॾींहनि में अज़ाब खाधो आहे, अज़ाब। सालनि जा साल मूं डूगर खान जे मिल्कियत ते ऐश कया आहिनि, ऐश। इहो अज़ाब उन्हनि सालनि जे अॻियां कुझु बि कोन्हे। एतिरा साल डूगर खान जे दर ते मूं मिठा मिठा ऐं अजीब क़िस्म जा शरबत पीता न, शरबत। उहे 5 मिंटनि में पघर थी वही विया। जेॾी महिल बि मां अखियूं थो पूरियां त ख़बर थी मां छा थो ॾिसां थो त मुंहिंजे ॻुचीअ में हे छोरे चाकर खान जो रसो मुंहिंजे ॻुचीअ में पियल आहे। हे सॼे ॻोठ में माण्हुनि जे साम्हूं मूंखे ॻेलींदो थो वठे। ईअं थो लॻे ॼण मां फाहीअ ते चढ़ंदो हुजां। इहो सभु कुझु तो कमीड़े इंसान जे करे थियो आहे, कमीड़े इंसान जे करे। जेकॾहिं तूं इहो कदम न खणी हा न त न रावल तोखे ॾिसे हा ऐं हिन रावल खे ज़हर खणण जी ज़रूरत पवे हा। हाणे मूंखे ॿुधाए त ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं इहो ज़िंदा रहियो त न तोखे ज़िंदा छॾींदो ऐं न मूंखे ज़िंदा छॾींदो। इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। मां पंहिंजो सोचे वेठो आहियां, बंदोबस्तु करे वठंदुसि। तूं रुॻो पंहिंजो सोच। जब तूं छा थो सम्झी? तूं छा थो सम्झी त मां अकेलो मरंदुसि? न, पंहिंजी क़बर में तोखे बि पुट साण वठी हलंदुसि। साण तोखे त ख़बर आहे रूंदो वॾो नांक जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई ईंदो आहे। ऐं तोखे बस करे छॾींदुसि। न, हरगिज़ न। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।